यार खुदा पियो खैर करे अॼु नवाब खान तकड़ो हलियो वियो अलाए छा मसलो हो। खमीसा अल्लाह खैर कंदो। असुल मसलो न ॻोठ जो आहे। नवाब खान जेका वारस जे मथे में मिटी विझराई आहे न इहो वॾो फॾो थींदो। तूं ॾिसजां वेठो। छा कयूं दिलावर जेतिरो था झेड़नि ॻाल्हारायूं ओतिरा त वरी झेड़ा गिचे में पवनि। खमीसा ॿुधो कोन अथई विढ़ंदा सान न लताड़बा बूढ़ा आहिनि। सो नवाब जे सोबत जे झेड़े में कुटबासी पाण पिया। यार सूमर काढियो सूमर हींअर ई थियो हाणे हाणे वियो आहे अॻिते। सूमर हींअर ई थियो हाणे हाणे वियो आहे अॻिते। हलो हलो कमकार कयो कमकार कयो। कम हुते पियो आहे हिते इर्ती फिरती वेठा कर। हलो 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 पानी खणी अचो पानी खणी अचो वॾो कमाईंदड़ पुट आहे। हलो हलो कमकार कयो हलो। कमकार खां भरियो वधंदा न टाईंदा। अरे दिलावड़ा हल मानी खणी जल्दी अचिजां। विरत बाबा बस हिक खून जे एवज़ में ॿ खून कया आहिनि। इहो तो फॉरेस्ट नवाब खणण लाइ काफ़ी आहे। अचो मूंसां। अबो तूं हा मां बोणींदो तुंहिंजी बदुआ लॻी मूंखे। तो चयो न मूंखे त धूड़ में लेटने ही ॾिस मुंहिंजो अछर। मञा थो तूं फ़क़ीर आहीं पंहिंजी बदुआ वापसि वठ ऐं दुआ कर त मुंहिंजो भाणेज लभे। हेॾे ॾिस मां हथ थो ॿधां। जान छॾ जिन जा पुट। ओदा ओ भाऊ ओदा दुआ कई वञ भाऊ। हाँ सोबत फाइटरे जो लाश पहुती। हाँ नवाब खाना लाश पहुतो मुझे साम्हूं रखियो आहे खट ते। सुबुह जो खिलंदे दफ़न कराईंदोमांसि त कॾहिं क़बर खे भाकुर पाए दफ़नाईंदोमांसि। सोबत फाइटरे जो लाश खिलंदे दफन करे सघंदे। सुबुह जो अची ॾिसजांइ लाश दफ़न बि कराईंदुमि झुमरियूं पाईंदुमि रोह तोखे पवंदो तोखे। हाँ सोबत असुल मुकाम ताईं झुमिर हणंदो वञां। मां एतिरो बेवकूफ़ न आहियां जो दुश्मन जे मौत ते रोअंदुसि। ना बचन ते त रहंदो ई न हारनि खे त पुटनि वांगुरु सम्झंदो ई न। अॼु ॻोठ तुंहिंजे ॿिनि पुटनि जा लाश तुंहिंजो इंतज़ार पिया कनि। हा कफन वठियो वञजां पर अकेला बि न ॿ टे ॿिया बि वठियो वञजां नवाब ॿ टे ॿिया बि। मीर मोहम्मद मुराद ऐं लाला बि वारस जे पलांद में अॼु राति मरंदई। नवाब सम्झई। नवाब खान खैर त आहे न? खैरी त नाहे सुखाड़े। अॼु पहिरियों भेरो नवाब खान जे हाल में हथ पिया आहिनि।
वठणा पवंदा जेकी पंजन पाता बाकी जेकी बचंदा सब दुश्मनन के पाईंदुस दुश्मनन के बलांद उन्हनि जा पाण कंदुस तू सिर्फ फराज ते नजर रख उन जो लाश भी जबर ॾांहुं मोकिलणो आहे खेर खेर तो है ना छो ईअं रोअण हरप थी वियो आहीं गुलबहार छा ॿुधाएं वक्त जी बेरहमी थी मूंखे रोआरे को वक्त हुयो त असां टई भाइर हथनि में कोडरूं खणी हिन फसल ते ईंदा हुआसीं ऐं हाणे हथनि में कोडरुनि जे बदिरां ही हथियार आहिनि न शरीफ़ रहियो न सालू साथ ॾियण जहिड़ो रहियो आहे मूंखे तूं पंहिंजो भाउ नथो सम्झी छा ईअं हाँ खणी लाथो अथई अहिड़ी न बोल मां वेठो आहियां न तूं घबराए न तूं बि मुंहिंजो भाउ आहीं दुख सुख में मुंहिंजो भॼी अची साथ ॾींदे पर यार सॼी उमिरि त मूंसां कोन रहंदे न शेर अलाह ख़ैर करे रहमान साम्हूं भॼंदो थो अचे रहमान ख़ैर त आहे न न शेर ख़ैर न आहे मुराद नवाब खान जे घोट घुरायो छो छा आहे ॿुधाए त सही नवाब खान वारनि जा ॿ हारी सोबत फ़कीर वारनि मारे विधा ऐं नवाब खान वारिस के मारे विधो छा नवाब खान पाण वारिस खे मारियो आहे या कंहिं ॿिए जे हथां मारायो अथई शेर उते पुॼण खां पोइ असांखे सभु ख़बर पहुची वेंदी असांखे त अॼु राति पहुचणो आहे न त मीर मोहम्मद जी ज़िंदगी ख़तरे में पहुची वेंदी ऐं सोबत फ़कीर सॼे ॻोठ ते कड़ो चाढ़ींदो ऐं सोबत फ़कीर वारा राति उते ॻोठ ते हमिलो कंदा रहमान असां मरी विया आहियूं तो सोबत फ़कीर ॻोठ ते हमिलो कंदो हल गुलबहार हल फ़कीर जेकी रबई रज़ा अते जो हींअर न चइजो उन ॾींहुं ॾिजो जॾहिं नवाब जो लाश खणाया चाचा वारस जो प्लान त असगर करे आयो आहे बाक़ी फातिहा छो नथो वठी वाड़े पर लवा वादो तू कहती मुड़सई अरे मुंहिंजो भाइटियो बो आहे और नवाब जो को हिकिड़ो हारी मो आहे इहो तोखे फ़र्क़ु ई नज़र नथो अचे त पोइ तूं कीअं थो भाई असां छॾे ॾींदासीं नवाब खान खे रत रोवारींदासीं नवाब खान खे रत रुगो रत कोन रोवारींदासीं रत में वेचारींदासीं नवाब खान खे करे करे वञी वेही रहो हा त नवाब खान खे मारण विया हो न पोइ ॿुधायो मुंहिंजे भाइटे क्यों माराया आहियो तव्हां लॼ खां लाल मुंहुं ई नथो ॾेखारे छो सोबत फ़कीर तूं माच करे वे तूं हाणे ॾिस त असां छा छा था कयूं लाल खाने तू कुझु कोन कंदो इज़त सारी ॻाल्हि पती पाए सुम्ही रहो उठो होश में अच सोबत फ़कीर होश में अच हिकिड़ो भाइटियो मोह थिए त हौसलो ई विञाए वेही रहियो आहे सब्र करण बि सिखबो आहे असां तुंहिंजा दोस्त आहियूं ऐं दोस्त ई रहंदासीं शाहू चाचे खे न चओ चाचे जो वात रत में भरियल आहे इनखे का बि ख़बर नथी पवे हीउ छा थो ॻाल्हाए चाचा गैरत असां में बि आहे तूं पोड़ो मुड़सई पलांद कोन करे सघंदे असां ई नवाब खान खां पलांद कंदासीं पर नवाब खान जे उताक मो तॾो खजंदो ई कोन हिकिड़नि खे पूरींदो त वरी ॿिया लाश मोकिलींदोसांसि अबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध शेर जो आहे मथो ख़राब जीअं मां चवां तीअं कर छा कयां बा ॿुधाए बाबा नवाब खान जे ॻोठ में न जेका बाहि थी ॿरे मूमल ऐं मीर मोहम्मद खे उन्हीअ में सड़ण खां बचाए हिन जो छा मूमल सां ऐं मीर मोहम्मद सां हिन जो सुबुह खां वठी वेंदे शाम ताईं इन रन जो ई फिक्र हूंदो आहे सापा जो से बुंबा ठिकरे वे मूंखे सालू जी सॼी ॻाल्हि ॿुधण ॾे बाबा इहो त चवां त मूमल ऐं मीर मोहम्मद खे वठी अचे हिते रहाए चरिया छा थींदो मोमल ऐं मीर मोहम्मद खे नवाब खान उन्हनि जे मथां सा सदको वेंदो आहे शेर रहमान ऐं गुलबहार बि त उते आहिनि न सॼो ॻोठ उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ हाज़ुर आहे अदा सालू चयो मां न
त ही कोन वेंदो लवाए वेंदो 100 बहाना कंदो पर न साबा खां धार कोन थींदो कौन थो मरा साबा जे लाइ इहा बि का इज़त आहे न्याणी वठी अची दर ते रहाया हिते कहिड़ियूं हिफ़ाज़त लाइ तोबूं रखियूं आहिनि तूं मंडो मां जॾो कुझु कोन थींदो चुप करे माठी करे वेही रहो न वञ मां पाण थी वञी मुमल खे वठी अचां तोखे झलियमि न त घर खां कदम ॿाहिरि न आहे कढणो अड़ी अकेली वेंदी नवाब खान जे कोठे लॻी न लाल खान वारनि जे हथ असांजा निभागी पटका रुली वेंदा हा भाॼाई बाबो ठीक तो चए तुंहिंजो अकेलो वञणु सही न आहे ख़बर न आहे हाल तूं अलाए कहिड़ियूं लॻियूं पयूं आहिनि तव्हां अॼु आहियो परेशान थिया आहियो अलाह ख़ैर कंदो तूं हाणे हल हल घुरिया पेर गॾिया पिया आहियूं अरे ख़ुदा हिक खट ते मंटो करे विहारियो थी त बि पीउ खां कोन थो मुड़े जॾहिं सदा चालू जेसी ताईं इहो साबा जो मुंहुं न ॾिसंदो न तेसी ताईं हिन जो बूथ सिधो कोन थींदो तूं शेर सां फोन ते हाल वाल वठ भाॼाई सब्र कर तॾहिं ते वेठा हूंदा अदा वारा बाबा विसरी कोन वई आहे मजबूरीअ जे करे कोन ठाही अथमि खंडपति कोन्हे का केरु वठी अचे चरी कोई ॿुधाए कुझु आहे मां छाजे लाइ आहियां बाबा तोखे कीअं चवां दुकान एतिरो वेझो आहे ई कोन तूं कीअं वेंदे घर जो कमु आहे पुटु पंहिंजे कम सां थो वञा ॿिए कंहिंजे कम सां कोन थो वञा मूंखे पैसा ॾे त मां वञा न बाबा ख़ैर आहे तूं न वञ मां घर में अकेली थी पवंदसि तूं हिते ई हुज रहमान ईंदो त पाणी वठी ईंदो डिॼी छो थी घर में हथियार पियो अथई न हिकु ॿ दुश्मन मारे पोइ मरजां मां चवंदुसि त मुंहिंजी थी विढ़ंदे विढ़ंदे मुई आहे बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ सीधो वठण मां पाण वेंदसि मीर मंदिर ॿ दफ़ा उथारे वई आहियां पोइ बि मथां रिली विझी करे सुम्ही थो पवे केर त आहे न हाणे मथे में ज़ुरा बुखार थियो आहे काथे आहे बुखार लिंग त बर्फ जहिड़ा लॻा पिया आहिनि न न मूंखे थधो बुखार थियो आहे हिकिड़ो घर में बुखार थींदो आहे न मूंखे ॾेढ जॻह जो थधो थियो आहे तोखे कॾहिं थधो थियो आहे उथण थो कोन्हे को बुखार चाहे पी ॿाहिरि वञी तॾहिं ते वे कक न कर कुआरे उंदर पुट कज़ियन में न आहिनि वेंदा सच ॻाल्हि की चई छा थो तुंहिंजो मक़सदु छा आहे कलाक खणी घर में पियो आहीं ॿाहिरि ई नथो निकिरी छो वञा ॿाहिरि हां छो वञा तूं इटी पिटी छो थी करीं मूंखे सूमर झलियो आहे न वेंदुसि बसि सूमर बनी ते वञण खां झलियो अथई तूं तॾहिं त कोन थो वञी तूं न वेंदे त अधु दिलावर जा माइट छा सम्झंदा मूंसां इटी पिटी न कर मां असुल कोन ईंदो मां वरी टग फकीर जा माण्हू अचनि ॻोल्हण मां डस थी वञा न वञ भले रिली विझी सुम्ही पवे अथई नथो वञा अदा शेर ॾे ख़बर लाश दफ़न थी विया हा मुमल लाश दफ़न थी विया हाणे ख़बर न आहे त नवाब खान छा थो करणु चाहे तॾो बि ताक़ में कोन रखी ऐं तॾो सोबत फ़क़ीर बि कोन रखियो आहे अदा अल्लाह ख़ैर कंदो जहिड़ो टरी वञे सुठी ॻाल्हि आहे न त ॿिन्ही धुरनि जा माण्हू मरंदा भेण जहिड़ो कीअं टरंदो नवाब खान हाणे कीअं मुड़ंदो हेॾा सारा ॿ मुड़ुस हुआ उहे बि ग़रीब हारी मुआ त नहा काइन ही पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे पर कोफ़ खां घर खां ॿाहिरि कोन थो निकिरे उथो त मेहरबान गॾिजी वधा करे नालो हाणे पंहिंजे भाउ खे चओ मां कोन हलंदुसि मूंखे बुखार थियण वारो आहे ॿिनि मिंटनि में बुखार थिए त पोइ सापा जे सर मथो सत पहुंची नज़ीरा ये थी हाल अहवाल तॾहिं पई आहे ज़ेबी मुंहिंजे बचनि जो सिर खणी ये सभु दामान अथई तव्हांजे मथां सची कई अथई ज़ेबू तोखे कुझु कोन चवंदी दामान कोन थी करे केॾी महिल बची चोरी विढ़ी वेंदी मर न मासी साबा कुझु कोन्हे पंहिंजी लज लिकाइण ख़ातिर नमूना थी करी ज़ेबू त पंहिंजे घर वेठी आहे न साबा तूं ऐं तुंहिंजा पुट ज़ेबू सां नथा पुॼी सघो साबा जे सिर मथो सदको वञी मां तॾहिं ज़ेबी सां पुॼण लाइक़ आहियां पर हथियारनि सां मुंहुं केरु ॾे तोखे बि ॾियां थो बंदूक कारतूस विझी रखी छॾ जेॾी महिल ज़ेबू अचे न करी त मथां फायर वेझो ई कोन ईंदई छो जाबिर मूंसां या मुंहिंजे बचनि सां का दुश्मनी अथई छा जो न ज़ेबी जे हथ असांखे माराईं थो तूं नथो मोकिलीन माण्हू मारण जे लाइ ॾिनो अथई वाधू अथई
घबरा न मासी साहबा, इहा ज़ेबू तोखे मां मारे ॾींदी सई। कोई मां ॾिसंदसि त मूंखे कहिड़ी फाई थी लॻे। तूं हाणे मूंखे इहा दादर न ॾेखार, ख़बर आहे त केतिरी दिलेर आहे। भाई साहबा, ये शेर ऐं रहमान वारा नज़र कोन था अचनि, काॾे विया आहिनि इहे? छो तोखे ख़बर नाहे नवाब खान सोबत फ़कीर हिक ॿिए जा माण्हू मरिया आहिनि। ॻोठ में वॾो झेड़ो थियो आहे। शेर ऐं रहमान नवाब खान जी मदद जे लाइ विया आहिनि। तोखे कहीं ॿुधायो? इहो रमज़ान मिलियो हो रस्ते में, खंडु वठी पियो वञे घर। बाबा रहीम छो परेशान थियो हुई? जेको थियणो सो थी वियो, वधीक हाणे अलाह ख़ैर कंदो। छा खमीसा छा थो सम्झी? नवाब खान चाचे दिलावर ऐं रांझे वारनि जो पलांद कंदो? बाबा रहीम, नवाब खान सोबत खां पलांद वठे या कानूनी कार्रवाई करे। हुननि बेगुनाह जा खून ईअं लुढ़ण कोन ॾींदो। बेगुनाह ग़रीब माण्हू माराए छॾी, ख़ुदा पाड़ पटे सभा का। कम शैताननि वारा अथसि, बाक़ी सदाए तो सोबत फ़कीर, इन का ॿुॾी नथो मरे। उहा त सिधी ॻाल्हि आहे। विढ़नि सान ऐं लतार जन बूढ़ा असांजे हमराहनि जा खून वास जे पलांद में थिया आहिनि। उन करे नवाब खान खे कुझु न कुझु करिणो पवंदो। पर शर्म सोबत फ़कीर खे बि कोन पियो। हिकु ॾोहारी माण्हूअ जे पलांद में खामखा बेगुनाह माराए छॾी, ख़ुदा का पाड़ पटे सभा। छा खमीसा बसि जॾहिं हुन वाहिदुल क़हार जी लठ किरंदसि न, पाणे ख़बर पइजी वेंदसि। ज़रे ज़रे जो हिसाब ॾींदो इहो सोबत फ़कीर। मुराद कहिड़ी तूं सलाह पियारी? तूं कुझु कंदे या असां तोखे करे ॾेखारियूं? पलान थींदा सुमर ऐं झेड़ा थींदा, तव्हां रुगो सब्र कयो। हाजी बाबा पाण थो अचे दिलावर वारनि जो कफन दफन ऐं कांधबो करण लाइ। सुहिणा साईं, राति जो अकेलो कीअं ईंदो? मुराद हाजी बाबा खे रोकियो, हींअर सिज लहण वारो आहे, सुबुह जो अची। न, मूंखे हुकुम ॾिनो अथई ओताक में तॾो विछा, मां पाण अचां थो। हा मुराद, मूं तॾे करण जो इंतज़ाम करे छॾियो आहे। पोइ त हिफ़ाज़त लाइ मूंखे अॻिते वञिणो पवंदो। न राणा, हाजी बाबा जी हिफ़ाज़त जो सॼो कमु करे छॾियो आहे। असांखे रुगो ॻोठ जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं शेर ऐं रहमान पुॼण वारा आहिनि। हाजी बाबा जे पहुचण ताईं असां कोशिशि कयूं, असांजो ॿियो को माण्हू मरे न। राति माण्हू मरंदा, पर असांजा न, सोबत फ़कीर जा।